मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब। अगर कोई भी उम्मती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तौर तरीक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरगीब ते न हलियो उहो मंज़िल मक़सूद ते नथो पहुची सघे ऐं कामयाबी ते नथो पहुची सघे। हिन टाइम जेके असांजा मुस्लमाननि जा हालात हलनि था इंतिहाई संगीन हालात आहिनि। मुस्लमाननि जे मथां तमामु वॾो कुफ़र जो वॾो दबदबो आहे ऐं ख़ासि करे फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे मथां उन्हनि जे मथां यहूदी जेके क़ाबिज़ आहिनि ऐं यहूदियुनि उन्हनि जी दुश्मनी असां सां को अॼु ऐं कल्ह वारी न आहे। इन दुश्मनी खे या इन टकर खे या इन तकराव खे को 2-3 साल न थिया आहिनि बल्कि उन टाइम खां वठी करे यहूदी असांजा दुश्मन आहिनि ऐं दुश्मन रहंदा ऐं दुश्मनी खे उहे अॻिते खणी करे हलंदा जेसि ताईं क़यामत जो वक़ूअ नथो थिए। जेसि ताईं क़यामत क़ाइमु नथी थिए तेसि ताईं इहे यहूदी असांजा दुश्मन हलंदा रहंदा। पोइ उन फ़लस्तीन जे अंदरि उनजो गज़ा जेको इलाइक़ो आहे फ़लस्तीन जो उन जे अंदरि उन्हनि इंतिहाई मुस्लमाननि जे मथां जबर ज़ुल्म मुस्लमाननि जो क़त्ल आम नंढे ॿारनि जो क़त्ल ख़वातीन जो क़त्ल ऐं अहिड़ी तरह वॾी उमिरि जा जेके बंदा आहिनि उन्हनि जो क़त्ल मां सम्झां थो हे तारीख़ी इस्लाम में तारीख़ी हिस्ट्री में हे तमामु वॾो मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म आहे। ऐं इन ज़ुल्म में असांजा जेके तक़रीबन 70 खां मथे असांजा मुल्क आहिनि जंहिंमें इस्लामी नाले सां शो थींदा आहिनि उहे मुल्क ऐं इस्लामी निज़ाम जे तहत चवंदा आहिनि हे असांजा मुल्क हलनि था। उन में ख़ासि करे असांजो पाकिस्तान बि आहे उन में सऊदी अरब बि आहे। इहे तमामु वॾा मुल्क एतिरो सारो फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म हले थो उन ज़ुल्म जे बावजूद बि फ़लस्तीन सां कंहिं क़िस्म जो कोई मुल्क जी वॾी सतह ते हमदर्दी जो इज़हार कंहिं बि न ॾेखारियो आहे। त इन में उलमा जी कल्ह बि जेको आहे हिकु मीटिंग हुई उन जे अंदरि जेके वॾा वॾा उलमा हुया पाकिस्तान जे अंदरि उन प्रेस कॉन्फ्रेंस जे अंदरि ऐं वॾनि उलमा जे अंदरि मौलाना फज़लुर रहमान साहब मौलाना तक़ी उस्मानी साहब ऐं इन खां अलावा जेके बि पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जा बानी जेके हुया ऐं ईअं सम्झो जेके ड्राइवरिंग सीटिंग ते वेठा आहिनि उन जी कल्ह जेको मजलिस बि हुई जंहिंमें उहे गॾु थिया आख़िरी उन जी ॻाल्हि जो ख़ुलासो इन जॻह ते बीठो त हिन टाइम तमामु मुस्लमाननि मुल्कनि जे मथां तमामु मुस्लमाननि जे मथां हिन टाइम जिहाद फ़र्ज़ु थी चुको आहे। ऐं यादि रहणु खपे त जिहाद बि ईअं ई फ़र्ज़ु आहे जीअं नमाज़ जो टाइम थी वञे ऐं नमाज़ खे पढ़णु खपे। जिहाद जो मौक़ो कहिड़ो आहे कंहिं टाइम जिहाद जेको आहे मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ु थींदो आहे उन जेको जो हालत आहे उन जेको टाइम आहे उन टाइम जॾहिं ॾिसो त कुफ़ार मुस्लमाननि खे जानी नुक़सानु ॾियनि मुस्लमान खे माली नुक़सानु ॾियनि ऐं उन माली नुक़सान खे मुस्लमान उन ख़िते वारा उन इलाइक़े वारा कंट्रोल न करे सघनि ऐं कंट्रोल खां उनजो नुक़सानु ॿाहिरि वञे उन मुस्लमान जी तमामु वॾी जानी नुक़सान बि थिए उन सां गॾोगॾु माली नुक़सान बि थिए ऐं उनजी जाइदाद जो बि नुक़सानु थिए। उन सूरत में तमामु दुनिया जे ख़िते में जेके मुस्लमान रहनि था उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे उन्हनि जे लाइ फ़र्ज़ु आहे त उहे मुस्लमान निकिरी करे कुफ़ार सां जिहाद कनि। ऐं जिहाद जो हुकुम ख़ासि तौर ते अल्लाह ताला क़ुरान हकीम में बि फ़र्ज़ु कयो आहे कुतिबा अलैकुमुल क़िताल। ये अल्लाह ताला क़ुरान हकीम में साफ़ अल्फाज़नि जे अंदरि जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई बि इश्काल कंहिं क़िस्म जो कोई बि ॿ ॻाल्हियूं न आहिनि। अल्लाह ताला फ़रमाए तव्हांजे मथां क़िताल खे जिहाद खे मां अल्लाह ताला फ़र्ज़ु कयो आहे। पोइ उनजी हालत ऐं नोयत जंहिं टाइम उहा ज़ाहिर थी जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो जॾहिं काफ़िरनि तमामु वॾो जबर कयो
काफ़रनि तमामु वॾो ज़ुल्म कयो, हता के मुसलमाननि खे मक्का जे अंदरि रहण न छॾियो। मुसलमाननि खे मक्का जी सरज़मीन तंग करे छॾी। अल्लाह ताला हुकुम ॾिनो हिजरत जो। इन हिजरत खां बाद में फौरी तौर 2 सालनि खां बाद में जिहाद जेको आहे फ़र्ज़ु थियो आहे। पहिरियों जेको जिहाद मुसलमाननि कुफ़ार जे ख़िलाफ़ु कयो उहो जिहाद जंग बदर वारो हुयो। ऐं इहा ई जंग बदर मुसलमाननि खे अज़ीम जंग थी करे लॻी ऐं मुसलमाननि इतां जेको आहे फलाहियत वरिती। त सर इहा ॻाल्हि ज़हन में रहणु खपे। इहा ॻाल्हि मुजीब रहमान जी नाहे, इहा ॻाल्हि कंहिं ॿिए कंहिं मौलवी जी नाहे, इहा ॻाल्हि क़ुरान हकीम जी आहे। त तव्हांजे मथां क़िताल फ़र्ज़ु आहे। तव्हांजे मथां जिहाद जो मौक़ो जॾहिं अची वञे त उन टाइम तव्हां मुसलमान चुप करे वेहो, तव्हां ख़ामोशी इख़्तियार करे वेहो। उन टाइम तव्हां मुसलमान इंतिहाई गुनाहगार थींदो। जंहिं टाइम तव्हां ॾिसो तव्हांजा मुसलमान भाइर उन जे मथां काफ़र तलवारूं हलाइनि, उन जे ॿारनि जे मथां काफ़र तलवारूं हलाइनि ऐं उनजो क़त्ल आम थींदो रहे ऐं तव्हां सुकून जी निंड में पिया हुजो, पोइ तव्हांजे दिलनि खां तव्हांजे सीननि खां ईमान पोइ निकिरी चुको आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना, मुसलमान हिकु जिस्म जे मानद आहिनि। जेकॾहिं कोई बि मुसलमान कंहिं बि ख़िते जे अंदरि रहे थो, कंहिं बि मुल्क जे अंदरि रहे थो, उन मुसलमान खे अगरि कोई काफ़र जानी नुक़सानु ॾिए थो, उनजी औलाद खे क़त्ल थो करे, उनजे माल जे मथां डाको थो रखे, उनजी इज़त में थो हथु विझे, पूरी दुनिया जा मुसलमान ईअं सम्झनि जेकॾहिं उहे हक़ीक़त में मुसलमान आहिनि, जेकॾहिं उहे हक़ीक़त में मोमिन आहिनि, उहे ईअं सम्झनि त इन काफ़र मुंहिंजे मुसलमान भाउ खे क़त्ल नाहे कयो, इन काफ़र मुंहिंजे मुसलमान भाउ जे नंढे ॿार खे क़त्ल नाहे कयो, इन काफ़र मुंहिंजे मुसलमान भाउ जी औरत में हथु नाहे विधो, बल्कि इन काफ़र मुंहिंजी घरवारी, मुंहिंजे अहल, मुंहिंजे ॿारनि ऐं मुंहिंजे मथां इन काफ़र वार कयो आहे। जेकॾहिं ईमान आहे त, जेकॾहिं तव्हां मुसलमान आहियो त, जेकॾहिं अगरि मुसलमान अगरि अहिड़ी हरारत पैदा न थिए, अहिड़ी कैफ़ियत पैदा न थिए, पोइ तव्हांजी दिलनि खां ईमान ख़तमु थी चुको आहे। क़ुरान हकीम में बि अल्लाह ताला ईअं फरमायो, अल्लाह ताला फरमायो, कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालु निक्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फ़ी सबीलिही फ़तरब्बसू हत्ता याति अल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। अल्लाह ताला फरमाए, जेकॾहिं तव्हांखे तव्हांजे पीउ सां मुहबत, तव्हांखे तव्हांजे औलाद सां मुहबत, तव्हांखे तव्हांजे भाइरनि सां मुहबत, तव्हांखे तव्हांजी घरवारनि सां मुहबत, रिश्तेदारनि सां मुहबत, तव्हांखे तव्हांजी माल सां मुहबत, तव्हांखे तव्हांजी तिजारत सां मुहबत, जंहिंजे नुक़सान जो तव्हांखे ख़ौफ़ थींदो आहे, तव्हांखे तव्हांजी महलात सां मुहबत, जेकॾहिं अल्लाह ऐं उन जे रसूल सां या जिहाद में निकिरण खां ज़्यादा आहे, पोइ अल्लाह ताला फरमायो, अहिड़ी क़ौम खे ख़ुदा हिदायत नाहे ॾींदो। अहिड़ी क़ौम खे अल्लाह ताला बिल्कुलु बि हिदायत नाहे ॾींदो। हिन आयतुनि जो इहो ई आसान मतिलबु आहे, जेकॾहिं तव्हांखे तमामु रिश्तेदारनि सां ज़्यादा मुहबत आहे, औलाद सां ज़्यादा मुहबत आहे, माल सां ज़्यादा मुहबत आहे, हाँ बिल्डिंगुनि सां ज़्यादा मुहबत आहे, पैसे सां ज़्यादा मुहबत आहे, तिजारत सां, पर अल्लाह ऐं उन जे रसूल सां ऐं जिहाद में निकिरण सां तव्हांखे नाहे, पोइ अल्लाह जो मामिलो ईंदो ऐं अल्लाह ताला अहिड़ी क़ौम खे हिदायत नाहे ॾींदो। इहा क़ौम फ़ासिक़ क़ौम आहे, इहा क़ौम फ़ासिक़ क़ौम आहे। त इस्लाम जे अंदरि ऐं मुसलमानों यादि रखो, इस्लाम जे अंदरि जिहाद वॾी ताक़त थो रखे। जिहाद का मामूली अमल न आहे, जिहाद तमामु वॾो अमल आहे। तमामु सहाबा जिहाद जे अंदरि लथा। हे एॾी सारी दुनिया जे अंदरि इस्लाम फैलण जो हिकिड़ो ई मक़सदु हुयो त हिन पूरी काइनात जे अंदरि अल्लाह जो निज़ाम जेको आहे लांच थिए। हिन पूरी काइनात जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत नाफ़िज़ थी। सहाबा निकिता, हर हिकु जंग जे अंदरि सहाबा क़िताल कयो,
छा ज़रूरत हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बदर जे मैदान में लड़न जी? छा ज़रूरत हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ैबर जे मैदान में जंग में लड़न जी? खंदक जे मैदान में जंग में लड़न जी कहिड़ी ज़रूरत हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की? हाँ, ज़रूरत हुई। छाजे करे अल्लाह जो हुकुम नबी वटि अची चुको आहे, अल्लाह जो हुकुम रसूल वटि पहुची चुको आहे। त जिहाद उनखे नॉर्मल ॻाल्हि न सम्झो, हिन खे कंहिं तालिबान जी ॻाल्हि न सम्झो, कंहिं मौलवी जी ॻाल्हि न सम्झो। जिहाद जो हुकुम अल्लाह ताला हिन क़ुरान हकीम में ॾिनो आहे। जीअं असांजे मथां नमाज़ फ़र्ज़ु थींदी आहे, ज़ोर नमाज़ मुंहिंजे मथां फ़र्ज़ु थी ऐं मां ज़ोर नमाज़ न पढ़ां ऐं मां गुनाहगार थींदुमि, सेम तव्हांजा मुस्लमान उन्हनि खे काफ़र ज़लील कंदा रहनि, उन्हनि खे क़तल कंदा रहनि, उन्हनि जे बचनि खे क़तल कंदा रहनि, उनजे माल जे मथां डाको हणंदा रहनि ऐं तव्हां ख़ामोश थी करे वेही रहो ऐं तव्हां चओ मुंहिंजो कहिड़ो कमु, असां त पंहिंजी नमाज़ पढ़ूं था। हालांकि नमाज़ पढ़ंदो इहो तव्हांखे अजुर मिलंदो, पर जेकॾहिं अगरि तव्हांजा मुस्लमान पूरी दुनिया जे अंदरि मुस्लमान जेकॾहिं अगरि काफ़रनि खां मोचड़ा था खाइनि, काफ़रनि खां क़तल थियनि था ऐं तव्हां मुस्लमान पूरे ख़ितनि जे अंदरि वेठा आहियो, ख़ामोशी इख़्तियार कंदव, अल्लाह ताला पोइ तव्हां फ़ासिक़ क़ौम खे हिदायत न ॾींदो। छाजे करे जॾहिं असां मुस्लमाननि खे मुस्लमान जी हमदर्दी न थी, मुस्लमाननि खे मुस्लमाननि जी हमदर्दी न थी, पोइ ईमान कहिड़ो आहे, पोइ इस्लाम कहिड़ो आहे? हालांकि इहे हिसाब हुया, इहे हिसाब आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुया। एतिरी पाण में मुस्लमाननि जी मुस्लमान में मोहबत जो ॿिए जी तकलीफ़ ॿिए कंहिं साहबी खां बर्दाश्त न थी, जंहिंजा मिसाल अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु कया। त साहबा जो कहिड़ो मिसाल आहे? जॾहिं बि तव्हां साहबा खे ॾिसो, वासारोहुम सुजूद, उन्हनि जे चेहरनि ते सजदे जा असर आहिनि। ज़ालिक मसलहुम फ़ी तौरात व मसलहुम फ़िल इंजील, ऐं उन्हनि जा मिसाल अल्लाह ताला तौरात ऐं इंजील जे अंदरि बयानु कया आहिनि। ऐं पाण में इंतिहाई साहबा जो मामिलो नरम आहे ऐं कुफ़ार सां वॾा सख़्तु आहिनि। कहिड़े एतबार सां कुफ़ार सां सख़्तु आहिनि? कुफ़ार सां इन एतबार सां सख़्तु आहिनि त काफ़र कंहिं क़िस्म जा कोई मुस्लमान न आहिनि, काफ़रनि जी दिलनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि ईमान न आहे, पाण सां मोहबत रखंदा आहिनि, रसूल सां उनजी मोहबत त बे इंतिहा मोहबत आहे। तमाया बार दोस्तो, इस्लाम सिर्फ़ु इन खे न आहे चइबो, इस्लाम नमाज़ खे पढ़णु बाक़ी दीन जे सभिनी कमनि खे छॾे ॾियणु, इहो इस्लाम मुकमल न आहे। बल्कि मुकमल इस्लाम मां तव्हांखे ॿुधायां, कामिल इस्लाम छा खे चइबो आहे? अल्लाह जो हुकुम थियो नमाज़ पढ़णु, नमाज़ खे कंप्लीट पढ़ो। अल्लाह जो हुकुम थियो रोज़ा रखणु, रोज़नि खे मुकमल रखो। अल्लाह ताला जो हुकुम थियो ज़कात खे ॾियणु, ज़कात मुकमल ॾियो। इन खां बाद में अल्लाह जो हुकुम थियो हज ते अचो, हज खे कयो। अल्लाह जो हुकुम थियो कुतिबा अलैकुमुल क़िताल, ए इंसानो, ए मोमिनो, काफ़रनि सां क़िताल कयो, हे जिहाद अल्लाह ताला क़ुरान हकीम में नस तौर ते फरमाए छॾियो। हाणे जेकॾहिं कोई बि मुस्लमान मुंहुं मोड़ींदो जिहाद खां, त उहो मुस्लमान उहो ईअं न चवे त मुजीब रहमान त तालिबान जहिड़ी थो ॻाल्हि करे, मुजीब रहमान त तालिबान जहिड़ी थो ॻाल्हि करे, मौलवियुनि जो ज़हन ख़राबु थियो आहे, असांखे माराईंदा, त हे तौबा कयो। इहा जेकॾहिं ॻाल्हि ज़हन में अचे, इहा ॻाल्हि जेकॾहिं खोपड़ी में अचे, तौबा कयो, हे ईमान न आहे। अल्लाह जो कसम ईमान खां हटी करे इहो रस्तो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां हिकु साहबी ईमान आंदो, उन चयो साईं मां इस्लाम जे तमामु शयुनि जे मथां अमल कंदुमि, जंहिंमें नमाज़ आहे, जंहिंमें रोज़ो आहे, जंहिंमें हज आहे, हे सभु मां आकाम कंदुमि। उन चयो साईं ॿ ॻाल्हियूं जेको मूंखे इंतिहाई परेशान कंदियूं आहिनि, ॿिनि ॻाल्हियुनि में मां इंतिहाई सुस्तु आहियां। अल्लाह जे नबी फरमायो कहिड़ियूं आहिनि? चई साईं हिकु नंबर ते ज़कात, जो मुंहिंजा चंद उठनि, उहे उठनि मां जेकॾहिं मां ज़कात कढंदुमि त मुंहिंजो घरु वॾो आहे, मुंहिंजो घरु वॾो आहे, उन घर खे मां कीअं हलाईंदुमि? हिकु नंबर ते इस्लाम में दाख़िल थियंदो, इस्लाम में अञा दाख़िल न थियो हुयो, इस्लाम में दाख़िल थियंदो, बाद में उहो साहिबु इस्लाम में दाख़िल थी वियो ऐं सभिनी ॻाल्हियुनि ते अल्हम्दुलिल्लाह इतफ़ाक़ कई। चई साईं ॿ ॻाल्हियूं मां मुस्लमान थींदुमि, ॿ ॻाल्हियूं न करे सघंदुमि। हिकु नंबर ते ज़कात न ॾेई सघंदुमि ऐं ॿिए नंबर ते इहो फरमायूं, ॿिए नंबर ते जिहाद में मां हली न सघंदुमि।
छॾे करे मां ॿुधो आहे त जेको बंदो जिहाद में हले ऐं इन खां बाद में जिहाद खां भॻो त उनजे मथां अल्लाह जो गज़ब ईंदो आहे, उनजे मथां अल्लाह जो गज़ब ईंदो आहे त मूंखे ख़ौफ़ थिए थो त ईअं न मां हलां जिहाद में ऐं उन जिहाद मां ॿाहिरि निकिरी करे भॼी वञा ऐं अल्लाह जो गज़ब मुंहिंजे मथां अची वञे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अल्लाह जे नबी हथ खां हीअं पकिड़े करे अल्लाह जे नबी फरमायो इन ॿिनि कमनि खे छॾींदो, इन ॿिनि कमनि खे छॾींदो वरी जन्नत जी उमेद करींदो। जिहाद जहिड़े अज़ीम अमल खे छॾींदी, ज़कात जहिड़े अज़ीम अमल खे छॾींदी ऐं पोइ चवंदे जन्नत में दाख़िल थियां। अल्लाह जे नबी फरमायो कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे। हे हुकुम मूंखे अल्लाह कयो आहे, हे हुकुम मूंखे अल्लाह जे तरफ़ां थियो आहे त मुस्लमान इस्लाम जे अंदरि दाख़िल थिया आहिनि, उन्हनि खे ज़कात ॾियणी पवंदी, उन्हनि खे जिहाद जे अंदरि लहिणो पवंदो। त तमामु मां मुस्लमान खे ॿुधाइणु चाहियां थो कंहिं ज़माने खां वठी करे असांजे मुस्लमाननि जो ज़हन ख़राबु कयो वियो आहे त हिननि खे हे मौलवी जिहाद जी ॻाल्हि कंदा आहिनि, हे जेको तालिबान आहिनि हे तव्हांखे मराईंदा। अल्लाह जो कसम आहे हे तव्हांजे हे हलाकत आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि ज़हन में बीठी। हे नाहे, हे मुजीब रहमान जी ॻाल्हि नाहे। जान कंहिंखे प्यारी न आहे भला, जान कंहिंखे प्यारी न आहे, जान छा मूंखे प्यारी न आहे? पर मां तव्हांखे ॿुधायां थो जंहिं बि मौक़े ते कुफ़ार तव्हां मुस्लमान खे शिकस्त ॾियण जी कोशिशि कनि, कुफ़ार तव्हांजे माल खे न छॾनि, कुफ़ार तव्हांजी जान खे न छॾनि, कुफ़ार तव्हांजी इज़त खे न छॾनि ऐं उन ख़िते जे अंदरि मुस्लमान इंतिहाई कमज़ोर थी वञनि, मुस्लमान कुझु बि न करे सघनि, त दुनिया जे तमामु मुस्लमाननि जे मथां जिहाद फ़र्ज़ थी वेंदो आहे। इन जे करे उलमा असांजे फरमायो, इन जे करे असांजे उलमा कल्ह तमामु वॾी प्रेस कॉन्फ्रेंस में फरमायो दुनिया जे तमामु ख़ितनि जे अंदरि तमामु मुस्लमाननि जे मथां हिन टाइम जिहाद फ़र्ज़ थी चुको आहे जीअं नमाज़ फ़र्ज़ थी चुकी आहे। जिहाद जो ईअं न आहे तव्हां वञी करे पाण सां हथियार खणी करे तकड़ में शूट कयो, न, जिहाद जा घणा ई तरीक़ा आहिनि, काफ़ी तरीक़ा आहिनि। तव्हां माल जी ताक़त फ़लस्तीन सां कयो, हे बि हिकिड़े क़िस्म जो जिहाद आहे। तव्हां पैसो जो उन सां ताउन कयो, हे बि हिकिड़े क़िस्म जो जिहाद आहे। तव्हां उन जे बारे में अदना में अदना तव्हां उन्हनि जे कुफ़ार जे ख़िलाफ़ु जेकॾहिं ॿ जुमिला ॻाल्हाया त हे असुली जिहाद न आहे। असुली जिहाद उहा जेको मैदान जंग जे अंदरि तव्हां लथो ऐं मैदान जंग जे अंदरि जीअं जो तव्हां लथो ऐं साम्हूं काफ़र आहिनि ऐं तव्हां काफ़र जे टकर में बीठा आहियो, हाणे काफ़र सां तव्हां क़िताल कयो था। असुली जिहाद इहो आहे, असुली जिहाद इहो ई आहे। बाक़ी कंहिं मुजाहिद सां माली ताउन करणु इहो बि जिहाद जे अंदरि शुमारु थिए थो। कंहिं कुफ़ार जे ख़िलाफ़ु, इसराइल जे ख़िलाफ़ु ॿ जुमिला ॻाल्हाइण सां हे बि जिहाद, पर उहो अफ़ज़ल जिहाद इन खे न चइबो। अफ़ज़ल जिहाद उहो जेको मैदान लड़ाई जे अंदरि जंहिंमें कुफ़ार बीठा आहिनि उन सां क़िताल खे असुली जिहाद इहो ई आहे। यकीन तौर ते असां निकिरी नथा सघूं, तव्हां पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि फ़लस्तीन जी तरफ़ नथा निकिरी सघो ऐं नामुमकिन आहे निकिरणु। कम से कम ॻाल्हाए त सघूं था, इसराइल जे ख़िलाफ़ु लानत त करे सघूं था, यहूदियुनि जे ख़िलाफ़ु लानत करे सघूं था, अमरीका जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए त सघूं था, या इहा बि ताक़त न आहे, उनखे दिलि में बुरो सम्झी था सघो था, या इहा बि ताक़त न आहे। इहा ताक़त न आहे, पोइ रो मस्जिद में, पोइ अफ़सोस कयो मस्जिद में, पोइ इस्तग़फ़ार कयो। छाजे करे? इस्तग़फ़ार इन जे करे कयो त मुंहिंजो ईमान मरी वियो आहे, मुंहिंजो ईमान ख़तमु थी वियो आहे, मुंहिंजो ईमान फासिद थी वियो आहे। या अल्लाह मुंहिंजे ईमान खे दुरुस्त कर, या अल्लाह मुंहिंजे ईमान खे बहितर बना। ऐं यादि रहणु खपे जिहाद में लहणु हे मामूली ॻाल्हि न आहे। तमामु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी बि इहा ख़्वाहिश हुई त शहादत जी अल्लाह खां तमन्ना कयो, ऐं शहादत मिलंदी किथे आहे? शहादत जिहाद में मिलंदी आहे। शहादत जो जेको मक़ामु आहे, हे इंसानु उनखे मामूली न सम्झो,
हिकु मौत ईंदो आहे बिस्तरे ते, हिकु मौत ईंदो आहे एक्सीडेंट में, हिकु मौत ईंदो आहे अल्लाह माफ़ करे गुनाहनि में, हिकु मौत ईंदो आहे रस्ते में हलण में। हे सभु मौत जूं तारीफ़ूं आहिनि, हे सभु हालतूं इंसान खे इन हालत में मौत ईंदो आहे। ऐं जंहिं इंसान जो मौत आयो, जेको बंदो अल्लाह जी राह में अल्लाह जी तरफ़ इन हालत में वियो जो काफ़िरनि सां टकर में बीठो आहे, सिर्फ़ु हिकिड़ी नियत आहे त काफ़िरनि सां क़िताल में बीठो आहे अल्लाह जे दीन जे सरबुलंदी लाइ, अल्लाह जो दीन सरबुलंद थिए, मुसलमान मज़बूत थियनि, इन जे लाइ जेकॾहिं मैदान जिहाद में लथो ऐं क़तल कंदे कंदे ऐं पाण शहीद थी वियो, पाण शहीद थी वियो, अल्लाह जो कसम आहे, हे आला में मौत आहे, आला में आला। जन्नत में पुछा कयो वेंदो तमामु इंसाननि खां, तमामु इंसान खां कहिड़ी ख़्वाहिश आहे? साहबा खां रिवायत नोट थियल आहे, ग़ालिबन हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जन्नत में बंदनि खां पुछा कयो वेंदो त छा था चओ, कहिड़ी ख़्वाहिश आहे? जन्नत में दाख़िल थियण खां बाद में ख़्वाहिशूं ख़तमु। जन्नत में दाख़िल थियण खां बाद में इंसान कहिड़ी शइ जी तमन्ना कंदो, छा चवंदो मूंखे छा मिले? छाजे करे जन्नत में सभु शयूं अल्लाह ताला बनाए छॾियूं, पर पोइ बि जन्नत में हिकिड़ी शइ जी जेके अहलुल्लाह आहिनि, जेके सहाबा आहिनि, जंहिं दीन जे करे पंहिंजी ज़िंदगी वक़ूफ़ कई, उनखे हिकिड़ी शइ जी क़िलत महसूसु थींदी। उनखे कहिड़ी थींदी क़िलत? उहे चवंदा अञा जन्नत में उहा राहत नाहे ॾिठी, जन्नत में उहो अञा सुकून नाहे ॾिठो जेको सुकून दुनिया में हुयासीं, अल्लाह जे दीन जे लाइ मैदान जिहाद में लथासीं, काफ़िरनि जी तलवार जे हेठां आयासीं ऐं उन काफ़िरनि जी तलवार असांखे शहीद करे छॾियो, जेको उन टाइम मज़ो आयो जन्नत में बि मज़ो नाहे। छा था सम्झो, जिहाद को मामूली अमल आहे? अक्सर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा शहीद थी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ई ख़्वाहिश हूंदी हुई, इहा तमन्ना, जंहिं शइ जी तमन्ना रसूल कनि त इहा मामूली शइ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात शहादत जी तमन्ना कई आहे। तमामु साहबा हज़रत अली साईं शहीद थिया दीन जे लाइ, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दीन जे करे शहीद थिया, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु दीन जे करे शहीद थिया। तमामु भाइर दोस्तो पंहिंजे इस्लाम खे मज़बूत कयो, इस्लाम खे मज़बूत कयो, दीन ते मुकमल हलो, दीन ते मुकमल हलो। मां सम्झा थो हिन टाइम जेके बि मरल आहे असांजा ॾाढो अचनि था, जेके बि फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म हिन टाइम हले थो, यकीन तौर ते असांजी कमी कोताहियूं आहिनि। असां मुसलमाननि हक़ीक़त खे पंहिंजे खे छॾे ॾिनोसीं, हक़ीक़त खे असां पंहिंजे मक़सद खे छॾे ॾिनोसीं। अॼु मां सम्झां थो यहूदियुनि जे हथ में असां अची विया आहियूं, यहूदियुनि जे लपेट में असां अची विया आहियूं। ईअं बिल्कुलु न थींदो आहे जो मुसलमान 100% अल्लाह ताला जे हुकुम ते हलनि ऐं इन खां बाद में यहूदियुनि खां मुचड़ा खाइनि। ईअं नामुमकिन आहे, कंहिं तारीख़ जे अंदरि नाहे, कंहिं बि तारीख़ जे अंदरि नाहे। जॾहिं मुसलमान लायानी ते लही पिया, जॾहिं मुसलमान दुनिया जे ऐश जे तरफ़ लही आया, जॾहिं मुसलमान दुनिया जे सुकून जे तरफ़ लही आया, जॾहिं मुसलमान दुनिया जी औरतुनि खे घणी का शइ सम्झो, पोइ छा थियो? पोइ कुफ़ार असांजे मथां हावी थी विया, पोइ कुफ़ार असांजे मथां हावी थी विया। असांखे शिकस्त उन्हनि ॾियणु शुरू कई, असांखे नाकामी उन्हनि ॾियणु शुरू कई। हे असुली असांजा कम पंहिंजा बि आहिनि। दीन खे असां नॉर्मल शइ सम्झोसीं, दीन खे असां हिकु ख़सीस जेको आहे शइ सम्झोसीं, इंतिहाई ख़सीस शइ सम्झोसीं ऐं दुनिया खे असां वॾी शइ सम्झणु लॻासीं। पोइ उन ॾींहुं असां नाकाम थी वियासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान आहे, 3 अखियूं अहिड़ियूं आहिनि, 3 अखियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे मथां अल्लाह ताला जनम जी बाहि हराम करे छॾी आहे। 3 अखियूं अहिड़ियूं जेके जाॻियूं, उनजे मथां अल्लाह ताला जनम जी बाहि हराम करे छॾी आहे। पहिरें नंबर ते फरमायूं, जेकी अखि अल्लाह जे ख़ौफ़ खां रुनी कंहिं बि हिकु मौक़े जे मथां
कंहिं बि हिकु मरहले जे मथां इंसान खे पंहिंजा गुनाह यादि अची विया, उन गुनाहनि ते इस्तग़फ़ार कई, तौबा कई ऐं पोइ रुनो, इंतिहाई रुनो। उन रोअण खां पोइ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी अलाह खां वरितई, अलाह खां गुनाहनि जी माफ़ी वरितई। अलाह जे नबी फरमायो, इन अखि जे मथां जनम जी बाहि ख़ुदा हराम करे छॾी। इहा अखि जनम में न वेंदी, इहा अखि जनम में बिल्कुलु बि न वेंदी। ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहा अखि जंहिं हिन कलाम मुक़दस खे राति जे कंहिं हिसे जे अंदरि पढ़ियो, जागी जागी करे पढ़ियो, अल्लाह जो फ़रमान सम्झी करे पढ़ियो, हर हिकु हर्फ़ खे ॾिठई ऐं कोशिशि कई त मूंखे क़ुर जेको आहे सम्झ में अची वञे, कोशिशि कई त मूंखे अल्लाह जी हिकु किताब सम्झ में अची वञे, ॾिसां त अल्लाह ताला जो हुकुम मुंहिंजे मथां छा आहे, रसूल जो फ़रमान मुंहिंजे मथां छा आहे, ऐं इन फ़िक्र में लॻी वियो त हिन किताब खे मां पढ़ां, हिन किताब खे राति जे के हिसे में उथी करे जाॻियो ऐं पढ़ियो। फ़रमायो, इन अखि जे मथां बि जनम जी बाहि हराम थी वञे। ऐं टे नंबर ते फ़रमायूं, उहा अखि जेकी अल्लाह जे राह जे अंदरि जिहाद में राति जी इहा अखि जाॻंदी रही, पहिरों ॾींदी रही, दुश्मननि जे घेरा खां बचा जे लाइ पहिरों ॾींदी रही। इन अखि जे मथां बि अल्लाह ताला जनम जी बाहि हराम करे छॾी आहे। त अल्लाह ताला केतिरो आसान वारो मामिलो अता फ़रमायो आहे, केतिरो अल्लाह ताला आसानी जो मामिलो अता फ़रमायो आहे। त वरी बि इहा ॻाल्हि कंदुमि, ए मुस्लमानो, जिहाद खे कॾहिं बि न विसारिजो। जिहाद हिकु मेन अमल आहे जेको तव्हां मुस्लमाननि जे मथां लाज़िम आहे। बस सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि जंग जे तरफ़ अल्लाह जे नबी निकिरंदा हुआ त पोइ सहाबा खे पंहिंजी ड्यूटी ॾेई छॾींदा हुआ। हिकिड़ी राति अल्लाह जे नबी कंहिं जॻह ते क़याम कयो, कंहिं जॻह ते अल्लाह जे नबी पड़ाव विधो त उते तमामु सहाबा आराम कयो। हाणे कुझु सहाबा उनखे त छॾिणो आहे, राति जो चौकीदारी कनि ताकी मथां काफ़र अची करे मथां हमिलो कनि। त पोइ ॿ सहाबा, हिकिड़ो अंसारी साहबी, हिकिड़ो मुहाजिर साहबी, अल्लाह जे नबी फरमायो, असां इहा ड्यूटी लॻायूं था त राति जो तव्हां 2 ॼणा पहिरों ॾींदव। उन साहिबिन पहिरों ॾिनो। हिकिड़े साहिबी खे चयो त राति जो कहिड़ो हिसो तोखे ज़्यादा पसंदि आहे। हिकिड़े साहिबी चयो मूंखे इब्तिदा वारो हिसो पसंदि आहे, ॿिए साहिबी चयो मूंखे इंता वारो हिसो पसंदि आहे। पोइ जंहिं चयो मूंखे पहिरियों हिसो पसंदि आहे, उन जो उहो हिसो तोखे ॾियूं था। तूं इन हिसे जे अंदरि छा बि वञी करे कर, आराम कर, सुकून कर, उहो हिसो मां तोखे ॾियां थो। साहिबी जंहिंखे पहिरियों हिसो मिलियो उहो साहिबी सुम्ही पियो। हाणे ॿियो साहिबी उहो त राति जो चौंकी बि ॾे, पर साहिबा पंहिंजो टाइम क़ीमती बनायो, पंहिंजे टाइम खे फज़ूल जॻह ते इस्तेमालु न कयूं। हाणे इहो साहिबी राति जो चौंकी सोचींदा, हाणे चौंकी त हूअं बि ॾियां थो, पहिरियों त हूअं बि ॾियां थो, पर इन पहिरें जे अंदरि भलो न थींदो जो अल्लाह जी इबादत कया। वज़ू करे अल्लाह अकबर करे नफ़िल में शुरू थी वियो, नफ़िल पढ़ंदो रहियो। क़ुर हकीम जो कुझु हिसो पढ़ी, अञा हिसो अॻिते हलियो। इन साहिबी खे काफ़र ॾिठो त अकेलो बीठो आहे, तीर परे खां लॻाईंसि हिकिड़ो तीर, उन साहिबी खे हिकिड़ो लॻो, पर उहो साहिबी कंहिं क़िस्म जो कोई बि नमाज़ खे मोखर न कयो, नमाज़ खे साहिबी मोखर बिल्कुलु बि न कयो। उन सम्झो ठीकु आहे, हिकिड़ो तीर लॻे थो, अञा चङी तरह लॻो अथसि, काफ़र ॿियो तीर बि सटियो साहिबी तरफ़। साहिबी हाणे हुया केरु? साहिबी हुया, तालीम कंहिंजी मिलियल हुई, नबी जी तरबियत कंहिंजी थियल हुई, नबी जी। साहिबी नमाज़ खे न छॾियो, साहिबी नमाज़ खे बिल्कुलु न छॾियो। ॿियों तीर लॻो, नमाज़ जे अंदरि क़ुर हलंदो रहियो। जीअं टियों तीर लॻो, नमाज़ खे न पिया छॾनि, हेठि किरी पिया। जीअं 3 तीर लॻा, कमज़ोर थी पिया, किरी पिया। ऐं जीअं किरी पिया, जेको साहिबी सुतो पियो हुयो उहो साहिबी उथी करे बीठो। ॾिठईं त हिन पूरे साहिबीअ जिस्म में रत थी वई। चए, ए अल्लाह जा बंदा,
तूं कम से कम मूंखे ॿुधाए न सही, या त मां उथी करे खड़ो थियां। उहो साहिबु जिंजो थियो त काफ़र जे मथां रो पइजी वियो त हे हिकु न आहिनि, लॻे थो हिन सां तमामु वॾी हिकिड़ी जमायत आहे। अगरि हे उथंदा त पोइ मूंखे न चईंदा उहो काफ़र उतां भॼी वियो। साहिबी खां पुछे की तूं छाजे करे पहिरियों तीर लॻो तूं नमाज़ खे मोखर करे या चई मूंखे मुंहिंजी दिलि न पई चवे त मां अलाह जो कलाम शुरू कयो आहे ऐं नमाज़ खे मां मोखर करे छॾियां, पर मूंखे रसूल जो फरमान यादि अची वियो, अलाह जे नबी जो फरमान यादि अची वियो, तव्हांखे पहिरें ते बीहारियो आहे। मूंखे ईअं महसूसु थियो त मतां मुंहिंजी जान हली वञे ऐं नबी जे इन पेरे खे मां पहिरियों ॾेई न सघां, पोइ इन जे करे मां हेठि नमाज़ खां वेही रहियुमि। हे छा आहे? हे साहबा जो ईमान आहे। हिकिड़ी नमाज़ तव्हां बि पढ़ंदा आहियो, हिकिड़ी नमाज़ मां बि पढ़ंदो आहियां। 2 मिंट पको बंदि गर्मी में नमाज़ कहिड़ी पढ़ंदा आहियूं? पेशमा में मथां हे मौलवी साहिबु 5 मथां पको लाइ बीठो आहे, 5 मथां पको लाइ करे बीठो आहे। 2 मिंट गर्मी खे बर्दाश्त तव्हां बि न कंदा आहियो, मां बि न कंदो आहियां। नमाज़ 4 रकायतूं, गर्मी ज़्यादा आहे, 2 मिंट में नमाज़ क्लियर, त पोइ कहिड़ो ध्यानु नमाज़ जो? हे केरु आहिनि? हिननि खे डायरेक्ट जेकी तरबियत थियल आहे रसूल जी ज़ाती थियल आहे। तव्हांखे त हिकु मच्छर पटे पेर में, मूंखे हिकु मच्छर पटे, असां नमाज़ खां अलाए काॾे 100,000 ख़्याल अची वेंदा आहिनि। त अफ़सोस जो मक़ामु आहे, अफ़सोस जो मक़ामु आहे। ईमान खे बनायो, ईमान खे बनायो। हे जेको ज़मानो हले थो, ईमान ज़ाया थियण जी तमामु वॾी कोशिशि ऐं महिनत कई थी वञे, तव्हांखे ख़बर नथी पवे, तव्हांखे ख़बर नथी पवे। तव्हांखे सिर्फ़ु तव्हांखे माशरो इहो सेखारे थो त एतिराज़ु कयो मिंबर ते वेहण वारे मुला जे मथां, मौलवी जे मथां एतिराज़ु कयो, इन्हनि खे बिल्कुलु हक़ीर सम्झो, इनखे कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू न ॾियो। माशरो तव्हांखे इहो सेखारे थो। ऐं अलाह जो कसम, इहा जॾहिं ॻाल्हि तव्हांजे दिलि जे अंदरि वेहिजी वई, मां ईअं नथो चवां त दुनिया जे अंदरि जेकी बि मौलवी सभु अहलुल्लाह, कमी कोताही थी सघे थी, पर उलमा खां बिना कंहिं वजह जे नफ़रत करणु ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे। ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल उलमा वरसतुल अंबिया। अलाह जे नबी फरमायो, अगरि मुंहिंजे वारसनि खे, नबियुनि जे वारसनि खे ॾिसणु चाहियो था कंहिं बि ज़माने जे अंदरि, उलमा खे ॾिसो, उलमा खे ॾिसो था। नबी जी मीरास तक़सीम थिए थी। हिकु मरतबे हिकु साहबी ॿाहिरि वञी करे ऐलान कयो, हे इंसानो, नबी जी मीरास मस्जिद नबवी जे अंदरि तक़सीम थिए थी। तमामु वॾा मुस्लमान आया ऐं उन्हनि ईअं ई सम्झो त का मिल्कियत तक़सीम थिए थी, का रक़म तक़सीम थिए थी, का शइ तक़सीम थिए थी। मुस्लमान जीअं जो आया मस्जिद में, ॾिठो त का शइ त तक़सीम नथी थिए। वञी करे उन साहिबी खे चऊं त कहिड़ी शइ तक़सीम थिए थी, कहिड़ी शइ? त साहिबी चयो, उते का शइ, उते को मंज़र तव्हां ॾिठो, उते का कैफ़ियत तव्हां ॾिठी? चई ॿी का बि शइ न हुई, इल्मु सेखारनि पिया ऐं इल्मु सिखनि पिया। फरमायो, असुली नबी जी मीरास इहा ई आहे, असुली नबी जी मीरास इहा ई आहे। नबी कंहिं क़िस्म जो कोई मिल्कियत न आहे छॾे वेंदो। नबी जेकॾहिं छॾे वेंदो आहे, नबी जेकॾहिं छॾे वेंदो आहे त नबी जेको इल्मु छॾे वेंदो आहे। ऐं हिन टाइम इल्मु कंहिं वटि आहे? हिन टाइम इल्मु अहले इल्मु वटि आहे, आलमनि वटि आहे। त उन्हनि जी नफ़रत जेकॾहिं अगरि दिलि जे अंदरि अची वई त मां सम्झां थो उहो मुस्लमान बि हलाक ऐं उनजी पोइ नसल बि जेको हलाक। हे वॾो ख़तरनाक जेको मर्ज़ु आहे, जेको हिन ज़माने जे अंदरि असांजे मुस्लमान जे अंदरि लही पियो आहे। इन खां तव्हां इस्तग़फ़ार कयो, इल्म जे तरफ़ अचो। इल्मु हिकु रोशनी आहे। अल्लाह ताला क़ुरान में बि, हकीम में बि इहो फरमायो, इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह वटि जेको मोतबर दीन आहे, अल्लाह वटि जेको वैल्यू रखे थो, जेकॾहिं कोई बि ज़माने जे अंदरि दीन आहे, फरमायूं इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह वटि मोतबर दीन इस्लाम आहे। बाक़ी अल्लाह वटि ॿियो कोई बि मज़हब क़यामत ताईं ताज़ीम नथो रखे, सिर्फ़ु इस्लाम थो रखे। ऐं इस्लाम तव्हांखे कंहिंखां मिलंदो? इस्लाम केरु
अहले इल्म ॿुधाईंदा। मां पंहिंजो उन तमामु वॾे बेवकूफ़ मुसलमाननि खे ख़ासि तौर ते जेको मैसेज ॾियणु चाहियां थो, जेकी हर हिकु ॻाल्हि ते मौलाना फज़लुर रहमान साहिब जे ख़िलाफ़ु जेको आहे बकवास कंदा, मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु या उन खां अलावा जेके बि वॾा वॾा उलमा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु हमेशह जेको आहे ज़बान दराज़ी इस्तेमालु कंदा आहिनि। हमेशह त मां उनखे चवंदो, पुटु तव्हांजी जेकी लेवल आहे, तव्हांजो जेको अकुलु आहे, तव्हांजी जेकी दानाई आहे, उहा हिकु 0.0 ते रखियलु आहे। तव्हां इस्लाम खे नथा सम्झो। तव्हां इस्लाम खे जेकॾहिं अगरि तव्हां सम्झो न, तव्हां इन्हनि जूं जुतियूं जेको सिधो कयो आहे, इन जी पेरनि में वञी करे वियो आहे, त इन शख़्सियात जे इस्लाम जे लाइ केतिरी जेको आहे जिदोजहद ऐं महिनत थियल आहे ऐं केतिरी फ़िक्र थियल आहे, उहा हिन टाइम तव्हांखे ख़बर नथी पवे। कॾहिं बि कंहिं अहले इल्म खे हक़ीर सम्झण जी कोशिशि न कंदा कयो। जेके किथे मेंबर ते वेठा आहिनि, किथे मुसले ते बीठा आहिनि, या किथे कंहिं इलाइक़े जा वॾा आहिनि, उनखे नॉर्मल न सम्झंदा कयो। अहले इल्म जो अल्लाह ताला वॾो मक़ाम रखियो आहे, छो त हिकु इल्म ई आहे। अगरि इल्म न आहे, ख़ुदा जो तारुफ़ न थींदो। हिन क़ुरान हकीम जे इल्म सां इंसान जो तारुफ़, इंसान अल्लाह जो तारुफ़ कयो आहे। हिन किताब जे ज़रिए सां इंसान अल्लाह जो तारुफ़ कयो आहे। इंसान खे ख़बर पई त हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत कई वेंदी अकेले अल्लाह जी। तारुफ़ कंहिं करायो? हिन किताब करायो। ऐं हीअ किताब कहिड़े ज़रिए सां पहुती? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां असां ताईं पहुती आहे। ऐं पहुचण वारा केरु आहिनि? अहले इल्म आहिनि। क़ुरान जे मफ़हूम खे पब्लिक नथी एतिरी सम्झी सघे जेतिरो अहले इल्म सम्झनि था, जेतिरो आलिम सम्झनि था। त हमेशह पंहिंजे उलमा सां जॾहिं क्लोज़ थी करे, उलमा खे सपोर्ट ॾेई करे हलंदव, तव्हां फलाईअ ते पहुची वेंदव। ऐं जंहिं बि ज़माने में कंहिं बि क़ौम उलमा खे छॾे ॾिनो, ऐं अल्लाह जे नबी जी हदीस बि आहे त आख़िरी जॾहिं ज़मानो ईंदो, अल्लाह ताला इल्म खे जेको आहे पंहिंजे तरफ़ खणंदो। ऐं पोइ फरमायूं त इल्म खे अल्लाह ताला ईअं न खणंदो त अल्लाह ताला बंदनि जे सीननि खां इल्म कढी करे आसमान जे तरफ़ छिके, या हिन किताब खे फौरी तौरु आसमान ते खणी विझे। फरमायूं ईअं न थींदो। अल्लाह ताला छा कंदो? अल्लाह ताला अहले इल्म खे मौत ॾींदो, जंहिंजो क़दुरु हिन टाइम मुस्लमान नथा कनि। अल्लाह ताला अहले इल्म खे मौत ॾींदो, अहले इल्म खे अल्लाह ताला शहादत ॾींदो, अहले इल्म खे अल्लाह ताला दुनिया खां खणंदो। फरमायो इहो ज़रियो आहे हिकिड़ो दुनिया खां इल्मु खणण जो मथे। ऐं जॾहिं ॾिसो अक्सर अहले इल्म जो मौत थिए, अक्सर उलमा शहीद थियनि, पोइ सम्झिजो क़यामत वेझो आहे। अल्लाह ताला इल्मु पियो खणे, ऐं जेकॾहिं को वॾे में वॾो आलिम दीन हिन दुनिया खां वञे थो, उन जी जॻह यकीन सां चवां थो, कोई बि पोइते आलिम नथो वठी सघे। जीअं असांजा तमामु वॾा अकाबिरीन, वॾा आलिम, उहे जंहिं पोइनि सदियुनि जे अंदरि जेके हिन दुनिया खां विया आहिनि, हिन ज़माने जा तमामु उलमा मिली करे हज़ार उलमा उन जे बराबरि नथा थी सघनि। ऐं हिन ज़माने में जेके असांजा उलमा हलनि था, अगरि इहे हिन दुनिया खां विया त पोइते जेके ॿिया ईंदा आहिनि त उहा उन जी जॻह न संभाले सघंदा कॾहिं बि। मां मिसाल हिकिड़ो पेश कयां, मौत सभिनी मथां वक़ू थींदो। मौलाना फज़लुर रहमान हिन दुनिया खां वियो, मौत वाक़ई थी वई, अल्लाह ताला घुरायो पंहिंजी तरफ़। मौलाना साहिब जी जॻह दुनिया जे अंदरि कोई बंदो ॿियो न वठी सघंदो। इहा ॻाल्हि कन्फर्म आहे, यकीनी ॻाल्हि आहे। मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु, मौत सभिनी मथां बरक़ आहे, हिन दुनिया खां वियो, त मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिब जी जॻह जेकी आहे, जेको कमु आहे, कोई बि बंदो पोइ मुफ़्ती या आलिम न वठी सघंदो। त हमेशह इन उलमा खे दुआनि में यादि रखो ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरंदो, अल्लाह इनखे मज़ीद या अल्लाह उमिरि ॾे ताकी हे असांजे लाइ बहितर अञा कमु करे सघनि, अञा असांखे बहितरी जेको आहे मक़ाम ते पहुचाए सघनि। त इहो जेको बि इस्लाम आहे, अहले इल्म असां ताईं पहुचायो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान जी दिलि जे अंदरि
अहले इल्म जी जेको मोहबत ॾे। औरत जो मुड़ुस अगरि मरी वञे त उन जी इद्दत कहिड़े टाइम खां शुरू थींदी? अगरि कंहिं बि औरत जो मुड़ुस मरी वियो त उन इद्दत जेकी आहे शुरू थींदी जंहिं ॾींहुं मुड़ुस मरी वियो आहे उन ॾींहं खां इद्दत शुरू थींदी। कंहिं साथी चयो त साईं तॾहिं खां बाद में शुरू थींदी, अॻ में शुरू थींदी? इहो सुवालु जेको आहे मां ॾे खणी आयो साथी। त औरत जो मुड़ुस मरी वियो आहे या औरत खे मिली आहे तलाक, त उन जी इद्दत जेकी आहे क़ुरान हकीम बयानु कई आहे तलाक वारी औरत जी बि ऐं जंहिंजो मुड़ुस मरी वियो आहे उन जी बि क़ुरान हकीम बयानु कई आहे। त उहा औरत जी इद्दत जेकी स्टार्ट थींदी जंहिं ॾींहुं मुड़ुस मरी वियो आहे, मसलन तौरु 10 अप्रैल ते, मां हिकिड़ो मिसाल थो बयानु कयां, 10 अप्रैल ते के औरत जो मुड़ुस जेको आहे इंतकाल करे वियो, त हाणे 10 अप्रैल खां उनजी तारीख़ इद्दत जी शुरू थींदी। पोइ उन जे अंदरि उलमा जा 2 कौल आहिनि। जेकॾहिं अगरि महीने जी इब्तिदा जे अंदरि यानी सिंधी महीनो, सिंधी न इस्लामी महीनो, इस्लामी महीने जेकॾहिं इब्तिदा तारीख़ जे अंदरि मुड़ुस जो इंतकाल थियो आहे, मसलन तौरु 1 तारीख़ जे अंदरि मुड़ुस जो इंतकाल थियो आहे, त हाणे इहा औरत महीननि जे एतबार सां पंहिंजी इद्दत कंप्लीट कंदी। हाणे माना 4 महीना 10 ॾींहं ताईं हलंदी, छो त इहो महीने जी इब्तिदा आहे न। 1 तारीख़ ते अगरि कंहिं औरत जो मुड़ुस मरी वियो त हाणे 4 महीना 10 ॾींहं। पर जेकॾहिं अगरि कंहिं औरत जो मुड़ुस 1 तारीख़ ते न वियो आहे मरी करे, बल्कि विच महीने में इस्लामी तारीख़ में वियो आहे, मसलन तौरु 15 तारीख़, 18 तारीख़ या अहिड़ी तरह 20 तारीख़, त उन में छा, पोइ उन में उहा औरत 103 ॾींहं पंहिंजी इद्दत में वेंदी। 103 ॾींहं से घणा महीना थींदा? 4 महीना 10 ॾींहं थींदा न थींदा? 120 ॾींहं माना 4 महीना ऐं 10 ॾींहं जेको आहे मथे जीअं क़ुरान हकीम बयानु कयो आहे त 4 महीना 10 ॾींहं औरत पंहिंजी इद्दत कंप्लीट कंदी। त जे औरत जो मुड़ुस मरी वियो इस्लामी तारीख़ जी इब्तिदा में, त पोइ भले उन महीने जे अंदरि 29 महीनो बि अचे, 30 महीनो बि अचे, त पोइ उहा औरत 4 महीना 10 ॾींहं पूरा वेंदी। पर जेकॾहिं औरत जो मुड़ुस जो इंतकाल थियो आहे विच महीने में, त हाणे उन औरत लाइ इहो हुकुम आहे उहा 103 ॾींहं पंहिंजी इद्दत जेको आहे कंप्लीट कंदी। इद्दत में औरत खे विहारणु ज़रूरी अथव, इंतिहाई ज़रूरी आहे। इद्दत कंप्लीट थियण खां पहिरियां निकाह कंदो, निकाह बातिल आहे, निकाह न थींदो। कुझु बि छा बि कयोसि, 100 निकाह करायोसि, न थींदो निकाह। इद्दत कंप्लीट थी वई आहे, हा, इन खां बाद में अल्लाह ताला इजाज़त ॾिनी, क़ुरान हकीम इजाज़त ॾिनी ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी, हाणे औरत इहा निकाह करे सघे थी। इद्दत जे कंप्लीट थियण खां बाद में पहिरियां निकाह थियो आहे, औलाद बि सभु नाजाइज़ औलाद आहे, इहो मुड़ुस बि न आहे, शरीर चवे थी हाणे इद्दत कंप्लीट थियण खां बाद में दुबारा जेको निकाह कयो, हे असां वटि इंतिहाई काफ़ी जहालत हले थी। इन जे करे हिनखे मां बार बार रिकॉर्ड कंदो आहियां। अगरि कोई बि नमाज़ी या इमाम जमायत में समी अल्लाहु लिमन हमीद चवणु विसरी वञे त उनजो हुकुम छा आहे? अच्छा, समी अल्लाहु लिमन हमीद जेको नमाज़ जे अंदरि आहे इहो सुन्नत आहे। जेकॾहिं कंहिं बि बंदे खां विसरी वियो आहे, नमाज़ पढ़े पियो या इमाम खां ई विसरी वियो आहे, समी अल्लाहु लिमन हमीद रुकू में वियो, पोइ चवणो आहे समी अल्लाहु लिमन हमीद, सिधो थियण जे लाइ कंहिं बि इमाम खां विसरी वियो त यादि रहणु खपे त इहो नमाज़ जे अंदरि सुन्नत आहे। ऐं सुन्नत जे निकिरण सां सजदा सहव लाज़िम नाहे थींदो, सजदा सहव लाज़िम नाहे थींदो। जेकॾहिं कंहिं बंदे खां विसरी वियो न त बसि पोइ नमाज़ खे पंहिंजी खे कंप्लीट करे नमाज़ थी वेंदी। जमायती अकेलो पंहिंजी नमाज़ पियो पढ़े, यानी सुन्नत पढ़े पियो, नफ़िल पढ़े पियो या फ़र्ज़ पढ़े पियो, उनखां बि सेम ईअं वेसर थी वई त समी अल्लाहु लिमन हमीद न चई या सिर्फ़ु रब्बना लकल हम्द चई, त इन सूरत में इहा नमाज़ जे अंदरि सुन्नत आहे। त तमामु जेको मुस्लमान कंप्लीट नमाज़ खे सिखण जी कोशिशि कनि त नमाज़ जे अंदरि कहिड़ियूं शयूं सुन्नत आहिनि, नमाज़ जे अंदरि कहिड़ियूं शयूं वाजिबात आहिनि, नमाज़ जे अंदरि कहिड़ियूं शयूं अगरि थी वियूं त नमाज़ थींदी या न थींदी,
त इहो तमामु मुस्लमाननि खे इल्मु हुजणु ज़रूरी आहे। साईं आहे न? कहिड़ा कहिड़ा साथी इन ते अमल कंदा? इंशाअल्लाह हथ मत कयो। सभई कंदासीं। छाजे करे? अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। असांजे मथां 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ु आहे। कंहिं बि क़िस्म जी छुटी न आहे नमाज़ खे छॾण जी। इन एतबार सां असां मुकमल कंप्लीट नमाज़ सिखूं। साईं तयम्मुम कहिड़ी सूरत में कयो वेंदो? अच्छा, तयम्मुम जेको आहे त उहो उन सूरत में दुरुस्त आहे जंहिं टाइम कंहिं बंदो के अहिड़े इलाइक़े में पहुतो जिते पाणी जो मिलण ई नामुमकिन आहे। पाणी मिले ई नथो। जेकॾहिं को आसरो आहे त अहिड़े मां थर में पहुची वियुमि त मूंखे कंफर्म बीहे थो यार 2-3 किलोमीटर खां बाद में 4 किलोमीटर खां बाद में मूंखे पाणी मिली वेंदो। ऐं ॾिसो त नमाज़ बि जेकी कज़ा थिए थी पर पाणी मिली वेंदो त पोइ तयम्मुम उन सूरत में न कयो वेंदो। उन सूरत में ईअं त भले नमाज़ कज़ा थिए थी त ठीकु आहे, नमाज़ कज़ा थी त पाणी खे हासिलु करे वुज़ू करे ऐं पोइ जेकी आहे उहा नमाज़ पढ़ी वेंदी। पर कंहिं बंदे जो गुमान ई नथो वञे त अहिड़े हिकिड़े झंगल में मां फाथो आहियां त हिते पाणी मूंखे मिलंदो ई न, पाणी बिल्कुलु बि मूंखे न मिलंदो, पोइ तयम्मुम कयो वेंदो। तयम्मुम जा जेके 3 तयम्मुम जे अंदरि फ़र्ज़ आहिनि उनखे उनजे अंदरि आसानी हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां। उनजे अंदरि छा थींदो त जेकॾहिं अगरि कोई बंदो जनाबत वारो आहे, कंहिं बंदे खे तड़ पियल आहे, तड़ शादीशुदा घरवारी सां सोबत कई, सोबत जे दौरान अचानक काॾे ट्रेवल थी वियो, कंहिं झंग में वञी करे पहुतो, छो त इहे मरहला थी सघनि था। कोई हाणे ईअं न चए साईं केरु झंग में वेंदो, हाँ केरु रेगिस्तान इलाइक़े में वेंदो। इहो मामिलो पेश अची सघे थो, इहो मामिलो पेश अची सघे थो, पाणी जी किल्लत थी सघे थी। अहिड़ो जेकॾहिं मामिलो पेश अची वियो त कोई बंदो जनाबत सां आहे, कंहिं बंदे खे वुज़ू न आहे, उन सूरत में जेकॾहिं तयम्मुम कंदो त इहो बंदो जनाबत खां पाक बि थी वेंदो ऐं जो वुज़ू बि जेको कंप्लीट थी वेंदो। 3 उनजे अंदरि फ़र्ज़ आहिनि। सभ खां पहिरियां तयम्मुम जी नियत कई वेंदी त मां नियत कयां थो तयम्मुम जी। 1 नंबर ते इहो फ़र्ज़ु। 2 नंबर ते पंहिंजा 2 हथ जेको आहे ज़मीन ते लॻाया वेंदा। उनजे अंदरि जीअं थोरो हवाई नॉर्मल गुबार मिटी जी हुजे, है न, घणी हुजे त ईअं मुंहुं जेको धूड़ थी वञे पोइ वरी धोइणो पए दुबारा, यानी अहिड़ी नॉर्मल जीअं दज़ हूंदी आहे। हालांकि उहा दज़ तव्हां भित खां बि खणी सघो था, उहा कंहिं पथरीले इलाइक़े खां बि खणी सघो था। उनखे 2 हथनि खे ज़मीन ते लॻाइणो आहे। पोइ इन खां बाद में जेकॾहिं अगरि मिटी हथनि में ज़्यादा आई आहे त नॉर्मल हिनखे ईअं छॾिणो आहे। पोइ उहो पूरो जेको मुंहं जे अंदरि हीअं फिरणो आहे। हालांकि मूंखे माइक पातल आहे, लाइन मुश्किल आहे, सॼे मुंहं खे हीअं कंप्लीट सां ईअं क्लियर करिणो आहे, जीअं पूरो मुंहुं उनजे अंदरि अची वञे। इहो हिकिड़ो फ़र्ज़ु तयम्मुम जे अंदरि आहे। ॿियो जेको आहे त पंहिंजे 2 बाज़ू खे कपिड़नि खे ईअं मथे करे पोइ ज़मीन ते दुबारा वरी जीअं पहिरियों हयासीं न, दुबारा वरी ज़मीन जे अंदरि मिटी खे यानी थोरी गुबारी खे हासिलु करण जे लाइ वरी असां 2 हथ हणंदासीं, वरी पोइ छंडींदासीं इन बेस सां ताकी मिटी मथां घणी अची वञे। छो त मिटी घणी अची वञे, बाज़ू खे लॻे, मुंहुं खे लॻे त वरी बंदो ज़्यादा परेशान थींदो आहे, ख़ारश थींदी आहे या मुंहं ते मिटी चढ़ी वेंदी आहे। त इन जे करे नॉर्मल थोरो छंडियो वेंदो, पोइ हथनि ते इस्तेमालु कयो वेंदो। आङुरियुनि खे थोरो सम्झो साईं, हे 3 आङुरियूं ऐं 3 आङुरियुनि खे हितां ईअं फिराईंदो बंदो, हिन ते हीअं कंप्लीट करिणो आहे। इहो तरीक़ो इन जे करे हितां हीअं स्टार्ट करिणो आहे ताकी सॼो हथु जेको आहे तव्हांजो उन तयम्मुम जे अंदरि अची वञे। हे हिकिड़ो हथु, ॿियो हथु, हे 3 आङुरियूं हितां हीअं कंप्लीट करे हितां छॾिणो आहे। कहिड़ी सूरत में? जंहिं सूरत में पाणी बिल्कुलु बि न मिले, हिकु इहा सूरत। ॿी सूरत में बि तयम्मुम करणु जाइज़ आहे, दुरुस्त आहे। उहो कहिड़ी में? तबियत इंतिहाई घणी ख़राबु थी वई आहे। असां वटि जनवरी जी मौसम अची वई, इंतिहाई मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, पर मां नमाज़ जो पाबंद आहियां, नमाज़ जो मां पाबंद आहियां, नमाज़ खे मां बिल्कुलु न छॾींदो। हाणे मूंखे डॉक्टर ॿुधायो त जेकॾहिं अगरि मौलवी साहिब तूं पाणी में थोरो बि हथ हयो न त पोइ तोखे अदरंग थी वेंदो, पोइ या तूं यानी हलियो वेंदे सफ़ा पूरो थी वेंदे। पाणी खे तूं हथु बिल्कुलु बि न लाइ। अचानक मूंखे हाणे राति जो आराम कयुमि त हाणे साईं मां वुज़ू त वियो न, हाणे मूंखे पाणी में बि हथु न लॻाइणो, त हाणे मां छा कयां, मुंहिंजी त नमाज़ थी वञे। पोइ शरीयत इन ॻाल्हि में हुकुम ॾिनो, जेकॾहिं अगरि तव्हां इंतिहाई ज़्यादा बीमार आहियो, पाणी में हथु विझंदव अदरंग थी सघे थो। पाणी में हथु विझंदव थधे पाणी में या गर्म पाणी में ई तव्हांजी हालत ख़राबु थी वेंदी। पोइ उन सूरत में शरीयत हुकुम ॾिनो त तव्हां बीमारी जी हालत में बि तयम्मुम करे सघो था। पोइ उन में तव्हांजो गुस्ल बि थी वेंदो, उन में तव्हांजो वुज़ू बि थी वेंदो। हे इस्लाम मज़हब आहे जंहिं एतिरी आसानी बयानु करे तव्हांखे ऐं मूंखे ॿुधायो आहे।
अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त दज्जाल सां गॾु 70,000 मुफ़्ती या उलमा हूंदा, छा इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं ठीकु आहे? अच्छा, हदीस जे अंदरि जेको आयो आहे त उहो ए माण्हू जी बेवकूफ़ी आहे। हदीस जे अंदरि जेको आयो आहे न उहो उलमा या मुफ़्तियुनि जो ज़िक्र न आयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत मां 70,000 अफ़राद जो ज़िक्र आहे, माण्हुनि जो ज़िक्र आहे त मुंहिंजी उम्मत मां 70,000 बंदा जेके दज्जाल सां कठे हूंदा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुझु हुलियो बयानु कयो त उन्हनि जे जिस्म ते सब्ज़ कलर जो कपिड़ो हूंदो। हदीस जे अंदरि सिर्फ़ु इहो बयानु थियल आहे। असांजी पब्लिक जो अजीबो ग़रीब जेको ज़हन आहे, जिते बि ॾिसंदा किथे कंहिं थोरी ॻाल्हि जो इशारो आहे पोइ ठोके उते वरी मौलवियुनि जो नालो ऐड करे छॾींदा। हिकिड़ो वाक़ियो खणंदा आहिनि जेको मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जो हिकिड़ो वाक़ियो खणंदा आहिनि त भाउ बकरार जेको आहे जन्नत में वियो ऐं मुला जहन्नम में वियो। हालांकि हीअ ॻाल्हि ई ग़लति आहे, बिल्कुलु ॻाल्हि ग़लति आहे। हे उन में इहो ज़िक्र ई न आहे त को मुला जेको आहे काॾे मुला काॾे वियो। मुला चयनि त माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि न त मुला एतिरो तकबर न कयो। असांखे मिसाल ॾींदा मुला हलो ॻाल्हि सम्झंदो नथो सम्झे, तकबर एतिरो न कयो। असांजो छाजे का यार छा थियो तोखे भला? चए मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत में हिकिड़ो हुयो बकरार ऐं ॿियो हुयो मुला। हालांकि बिल्कुलु इहा ॻाल्हि ग़लति आहे। मुला त लफ़्ज़ ई एॾ न आहे हुते। उते इहो ज़िक्र थियल आहे त हिकिड़ो हुयो आबिद जेको इबादत कंदो हुयो ऐं ॿियो हुयो आम बंदो। पोइ आबिद खे पंहिंजी इबादत ते फ़ख़ुरु अची वियो, यार मुंहिंजी इबादत एतिरी सारी आहे। उनखे नॉर्मल खे चई तूं छा थो करें? पोइ उन में इहो ई ज़िक्र आहे त उन में हदीस जेकी बयानु थियल आहे न उहा तकबुर जे एतबार सां इस्तेमालु थियल आहे त इबादत करे तकबुर न कयो। तकबुर तव्हां बिल्कुलु बि न कयो। तकबुर जेकॾहिं अगरि कंदो त अलाह ताला मुमकिन आहे अलाह ताला तव्हांजी तमामु इबादत खे ज़ाया करे छॾे, तमामु इबादत खे अलाह ताला तव्हांजी खे ख़तमु करे छॾे। छो त तकबुर इबादत खे ईअं ख़तमु कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं साहब बि पुछा कि या रसूलल्लाह जन्नत में तव्हां बि दाख़िल थींदो, जन्नत में असां बि दाख़िल थींदासीं इंशाअल्लाह। या रसूलल्लाह तव्हां जन्नत में दाख़िल थींदो आमाल जे एतबार सां? अल्लाह जी नबी फरमाया हरगिज़ न, हरगिज़ न। मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में दाख़िल थींदुमि अल्लाह जे फज़ुल सां। हालांकि जेकॾहिं नबी जी इबादत ॾिठी वञे, नबी जी इबादत जहिड़ी अल्लाह जो क़स्म आहे हिन पूरी काइनात जे अंदरि कंहिं बंदे जी इबादत नाहे। अल्लाह जे नबी खां पुछा कयो या रसूलल्लाह जेको तहजुद पढ़ियो आहे, जेको तव्हां नमाज़ पढ़ी आहे, जेकी तव्हां दीन जी ख़िदमत कई आहे, तव्हां इन आमाल जे एतबार सां नेठि जन्नत में वेंदो? अल्लाह जी नबी फरमाया बिल्कुलु ईअं न आहे। अल्लाह जो फज़ुल थींदो पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में दाख़िल थींदुमि। त हमेशह ज़्यादा नमाज़ पढ़ी करे, ज़्यादा इबादत करे, ज़्यादा तहजुद पढ़ी करे ईअं न सम्झंदा कयो त मां ज़्यादा को जन्नत कमाए चुको आहियां। बल्कि हमेशह आजिज़ी, नमाज़ पढ़ाए करे बि, बयानु करे बि, नमाज़ जुमे जी पढ़ी करे पोइ बि, तहजुद पढ़ी करे, तरावी रोज़ा सभु रखे करे पोइ बि आजिज़ी करणी यार अल्लाह ताला इहे मुंहिंजी क़बूल करे। बाक़ी जन्नत में जेकी असांजी एंट्री थींदी उहा अल्लाह ताला जे फज़ुल सां थींदी। हा साईं, असांजी जेकॾहिं नमाज़ खे रखियो वञे न, मां सम्झंदो असांजी नमाज़ इंतिहाई कमज़ोर, तव्हांजी नमाज़ बि कमज़ोर, जेको तव्हांखे इमाम नमाज़ थो पढ़ाए न इन जी नमाज़ बि कमज़ोर। जीअं तव्हांखे नमाज़ जे अंदरि ख़्यालात ईंदा आहिनि त सेम मूंखे बि ख़्यालात ईंदा आहिनि। छाजे करे त तव्हांजी क्वालिटी इंसान वारी आहे, मुंहिंजी क्वालिटी बि इंसान वारी आहे। जीअं नमाज़ जे अंदरि तव्हां खां वेसर थींदी आहे ऐं सेम मूंखां बि ईअं वेसर थींदी आहे। इहो कहिड़े बेस सां? त इहा हिकिड़ी ॻाल्हि दलालत करे पई त मुजीब रहमान जेको नमाज़ थो पढ़ाए उहो मुजीब रहमान इंसान आहे, उहो इंसान आहे, उनखां ग़लती थी सघे थी, कमी कोताही थी सघे थी। ईअं हिकु मरतबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ी, अल्लाहु अकबर करे नमाज़ पढ़ी। हालांकि नबी खां इहो अमल जेको सादिर थींदो उन जे अंदरि उम्मती भलाई रखियलु आहे, उम्मती भलाई, उम्मती हिकमत, उम्मत जो फ़ाइदो रखियलु आहे। अल्लाह जी नबी नमाज़ पढ़ी, ग़ालिबन नमाज़ में रकायतुनि जे अंदरि कमी कोताही थी। पोइ हिते साहबा ॿुधायो, बयानु करे ॿुधायो या रसूल अल्लाह नमाज़ जे अंदरि रकायत कुझु रहिजी वई आहे। त अल्लाह जी नबी फरमायो मां वेसारियो न आहे, बल्कि अल्लाह ताला पंहिंजे अमुर सां मूंखां वेसर कराई आहे ऐं इन जे अंदरि तव्हां उम्मत जो फ़ाइदो रखियलु आहे। जेकॾहिं अगरि मूंखां इहा वेसर ख़ुदा न कराई ऐं तव्हां पोइ हिते उम्मती नमाज़ पढ़ो ऐं तव्हां खां नमाज़ जे अंदरि वेसर थी वञे पोइ तव्हां त मुश्किल में अची वेंदो। पोइ हे जेको अमल मूंखां सादिर थियो आहे इन जे अंदरि तव्हां उम्मती भलाई रखियलु आहे। त जेकॾहिं अगरि इमाम मुजीब रहमान नमाज़ 3 रकातूं पढ़े छा हुकुम आहे हुनजो? 2 रकातूं पढ़ंदो उन छा हुकुम आहे? जेकॾहिं नमाज़ हुन खां वेसर थी वई त पोइ शरीयत ॿुधायो उनजो हे हुकुम आहे।
हाणे हे तरीक़ो इस्तेमालु कंदो पोइ जेकी तव्हांजी नमाज़ कंप्लीट थी वेंदी। नबी जे कौल फेल अमल जे अंदरि उम्मती भलाई रखियलु आहे त तमामु मुस्लमान जे लाइ फलाहियत वारो जेको रस्तो आहे, कामयाबी वारो जेको रस्तो आहे, उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो तरीक़ो आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, पूरी काइनात लाइ अगरि कामयाबी चाहे थी, अगरि मस्तोई माला वारा कामयाबी चाहिनि था, अगरि मक्सी क़ौम वारा कामयाबी चाहिनि था, बुरोई क़ौम वारा कामयाबी चाहिनि था, दुनिया में हर एक क़ौम वारा कामयाबी चाहिनि था, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, नबी जे तरीक़े खे फॉलो करिणो पवंदो। अगरि फॉलो न कयो तव्हां दुनिया जे अंदरि किंग आहियो, बादशाह आहियो, वॾियूं प्रॉपर्टियूं नाकाम थी वेंदो। अगरि उनखे नबी जे तरीक़े खे हक़ीर क़ौम फॉलो कयो आहे, हक़ीर नॉर्मल क़ौम तव्हांजे इलाइक़े में आहे, उन फॉलो कयो आहे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे नज़दीक उन जी इज़त हूंदी, तव्हांजी कंहिं क़िस्म जी कोई न हूंदी, जेकॾहिं अगरि तव्हां नबी तरीक़े खे फॉलो कयो ई न आहे। अल्लाह वटि जेको अमाल हलंदो आहे न, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यानी सुनत वारो हलंदो आहे। अल्लाह वटि ईअं न हलंदो आहे त मुजीब रहमान जी काटन जी ड्रेस मक्सी आहे पाण, ऐं पोइ ते गाॾियूं अथसि एतिरो सारो बिल्डिंग वटि सॾ इहो, अल्लाह वटि इहो न हलंदो आहे। छाजे करे अल्लाह ताला फरमा इहा शइ मां अल्लाह बणाई आहे, मुजीब रहमान खे मां अल्लाह बनायुमि। हे दुनिया जे अंदरि जेको बि कुझु मख़लूक़ात आहे, हे अल्लाह ताला फरमा मता आहे, दुनिया जे अंदरि जेकी बि शइ मता आहे, इनखे बनायो बि मां आहे। अल्लाह ताला फरमा इनखे बिल्कुलु न आहे ॾिसंदो, मां पंहिंजे रसूल जे तरीक़े खे ॾिसंदो, अगरि आहे त कामयाबी हो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान जो तरीक़ो सुनत वारो बनाए। साईं कुझु माण्हू चवनि था त तव्हांखे 12 इमामनि जा नाला नथा अचनि, छा इहा हक़ीक़त आहे? अच्छा, हे हिकिड़े माण्हू मस्तोई माला में को मूंखे बीहारे करे चई साईं फिलाणो बंदो आहे, रेड़ी लाईंदो आहे, इहो चवे थो तव्हांखे 12 इमामनि जा नाला नथा अचनि, अगरि अची विया त पोइ नमाज़ ईंदुमि। मां केरु अचे फिलाणो आहे, मां ॿुधायूं सां कोई मसइलो न आहे। चई साईं हाणे ॿुधायोसि न, बसि लिखी करे ॾियोसि, लिखी करे मोकिलियोमांसि। मां हाणे जेकॾहिं अगरि पंहिंजी ज़बान ते बीहंदो न, अची हाणे नमाज़ पंहिंजे पोयां पढ़ंदी। हे 12 जे सुवाल असां खां न कयो, 12 सुवाल त 12 इमाम जा नाला कहिड़ा आहिनि। मां चवंदो इहो सुवाल जो जवाबु मुंहिंजो 5 साल ऐं 6 साल जो पुटु मोहम्मद ॾेई वेंदो। छा तव्हां असांखे ईअं सम्झो था असांजो तालुक़ु जेको अहलुल बैत सां न आहे? मां तव्हांखे ॿुधाईंदो, असांजो तालुक़ु उन शख़्सियत सां आहे जंहिंजे घर जे अंदरि डायरेक्ट वही ईंदी आहे। असांजो तालुक़ु अहलुल बैत सां आहे, इमाम हसन इमाम हुसैन सां आहे। बाक़ी हिकिड़ो सुवाल पब्लिक खे बेवकूफ़ थो बणाए वञे, साईं हिननि खे त 12 इमाम जा नाला न ईंदा आहिनि। मां उन टाइम ॿुधायोमांसि, मां इमाम अली, इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम मोहम्मद बाकर, इमाम जाफ़र सादिक, इमाम मूसा काज़िम, इमाम अली रज़ा, इमाम अली तकी, इमाम अली नकी, इमाम हसन अस्करी, इमाम महदी। मां 12 सुवाल था कयो, हे मां पब्लिक खे बेवकूफ़ कयो था। अल्लाह जो कसम, हाणे इहे सवाल जा जवाब असां ॾिनासीं। हाणे तव्हां पंहिंजे ज़ाकिरनि खां पुछा कयो, तव्हांजी ज़ाकिर बल्कि ज़ाकिर जे कंहिं पीउ खे बि ख़बर न हूंदी। मां तव्हांखे ॿुधायां थो, हज़रत अली साईं शजर नसब ॿुधायो, मां ॿुधायां थो शजर नसब। कंहिं ज़ाकिर हिन टाइम ताईं बयानु न कयो हूंदो, मां ॿुधायां थो हज़रत अली साईं जो शजर नसब। अली बिन अबी तालिब बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ बिन कुसई बिन किलाब बिन मुर्रा बिन काब बिन लुवई बिन गालिब बिन फ़हर बिन मालिक बिन किनाना बिन खुज़ैमा बिन मुदरिका बिन इलियास बिन मुअद बिन अदनान। कंहिं ज़ाकिरी जो बयानु न कयो हूंदो। तव्हां 12 इमामनि जा नाला था पुछा कयो न, असां हज़रत अली साईं जो पूरो नसब हथु कयो आहे। हज़रत अली साईं जे पीउ जो नालो अबी तालिब, उनजे पीउ जो नालो अब्दुल मुत्तलिब, उनजे पीउ जो नालो हाशिम, उनजे पीउ जो नालो अब्द मुनाफ बिन कुसई बिन किलाब बिन मुर्रा बिन गालिब बिन फ़हर बिन मालिक बिन किनाना बिन खुज़ैमा बिन मुदरिका बिन इलियास बिन मुज़र बिन मुअद बिन अदनान। हालांकि इहो ई नसब सेम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसब आहे। हज़रत अली साईं जो नसब जेको स्टार्ट थिए थो, विच में मुफ़ासिलो वालिद साहिब जो नालो अब्दुल मुत्तलिब, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद साहिब जो नालो बिन अब्दुल्ला, ॾाॾे जो नालो सेम अब्दुल मुत्तलिब, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾे जो नालो अब्दुल मुत्तलिब, हज़रत अली साईं जो ॾाॾे जो नालो। पोइ हिते जेको बि नसब आहे, जीअं मुंहिंजो नसब मुंहिंजे रसूल जो हले थो, ईअं ई नसब हज़रत अली साईं जो हले थो। छाजे करे निस्बत हिकु आहे, घर हिकु आहे। बाक़ी हे हिकिड़ा 12 सुवाल कयो था त हे जेको आहे हज़रत अली साईं खे न मञींदा आहिनि, इमाम हसन खे न मञींदा आहिनि। मां चवंदो जेको अहलुल बैत खे नथो मञे त कहिड़े क़िस्म जो उहो मुस्लमान आहे। अल्हम्दुलिल्लाह जेके बि हिन टाइम असां तरीक़ा इस्तेमालु कयूं था, जेके बि असांजे अंदरि तरीक़ा सुनत अटेजनि, अल्लाह जो कसम अहलुल बैत वारा आहिनि। हे को मथे ते पगड़ी पाइणु, तव्हां खां पुछा कंदो छा इमाम हुसैन कॾहिं बि सर मुबारक ते पगड़ी न पाती? छा हज़रत अली साईं खे चेहरे मुबारक ते ॾाढी न हुई? छा हज़रत अली साईं 5 वक़्त नमाज़ जो पाबंद न हुयो?
छा हज़रत अली साईं मेंबर ते वेही करे ख़िताब न कयो? हे जेके बि तरीक़ा आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां उनखे फॉलो कंदा, बाक़ी पब्लिक खे कहिड़ो बेवकूफ़ था बणाए वञूं त हे जेको इमामनि खे नथा मञनि, हे अहलुल बैत खे नथा मञनि। अहलुल बैत कन खोले करे ॿुधो, अहलुल बैत असांजो ईमान आहे। हा, असां जीअं अहलुल बैत खे मञींदा आहियूं न, जीअं असां हज़रत अली साईं खे मञींदा आहियूं, तोखे ॿुधायां अबू बकर खे बि ईअं मञींदा आहियूं। हा, हज़रत उमर खे बि ईअं मञींदा आहियूं, हज़रत उस्मान खे बि ईअं मञींदा आहियूं। मां न मञियो आहे, बल्कि रसूल फरमायो आना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबो आहे। हज़रत अली साईं जी फज़ीलत में फरमायो मां इल्म जो शहर आहियां, अली उनजो दरवाज़ो आहे। हे हज़रत अली साईं जी फज़ीलत में ऐं अबू बकर जी हदीस में अबू बकर सिद्दीक़ जी फज़ीलत में फरमायो मुर्रू अबा बकरिन फलियुसल्लि बिन्नास। अबू बकर खे हुकुम कयो मुसले ते मंझि ते बीह करे नमाज़ पढ़ाई। हा, हे कंहिंजे बारे में? हे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे बारे में अल्लाह जे नबी फज़ीलत बयानु कई। अचो हाणे हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जे बारे में अल्लाह जे नबी फरमायो लौ कान बादी नबियुन लकाना उमर। हे इंसानो मां बाद में जेकॾहिं कोई नबी थी सघे हा, मुंहिंजो साहबी उमर थी हा। सिर्फ़ु अधु कटिंग पेश था कयो। साहबा खे सिर्फ़ु हज़रत अली साईं जो फज़ीलत हक़ आहे, बर हक़ आहे, पर उन सां गॾोगॾु मां तव्हांखां इहो बि सुवालु कयां थो, इहे हदीसूं तव्हांखे नज़र छा जे का नथियूं अचनि? चाहे नबी जो फरमान न आहे? अल्लाह जो कसम मेंबर ते वेठो आहे, नबी जो फरमान आहे मुर्रू अबा बकरिन फलियुसल्लि बिन्नास। अबू बकर खे हुकुम कयो मुंहिंजे मुसले ते बीहे। जंहिंखे नबी मुसले ते बीहारे छा मक़ाम आहे? छा मक़ाम आहे? माना तव्हां बदमाशी था कयो। असां जेको अबू बकर खे नथा मञूं, तूं भले न मञ, रसूल मञियो आहे, असां रसूल खे मञींदा आहियूं। तूं भले न मञ, हज़रत अली साईं मञियो आहे। हज़रत अली साईं पंहिंजे ज़माने जे अंदरि यार बैत कई आहे हथनि ते, हे नॉर्मल ॻाल्हि आहे? भला हक़ जो इमाम अल्लाह जे नबी फरमायो अली हक़ सां गॾु आहे ऐं हक़ हमेशह अली सां गॾु हूंदो आहे। हे कंहिं फरमायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में बेशुमार अल्लाह जे नबी जंग खंदक जे अंदरि या जंग तबूक जे अंदरि अल्लाह जे नबी फरमायो अॼु उस्मान एतिरो माल ॾिनो आहे, ए इंसानो अॼु उस्मान एतिरो माल ॾिनो आहे जो मां रसूल अॼु प्लेनेट अर्थ सर ज़मीन ते ख़ुशि थियो आहे, अल्लाह ताला आसमान ते ख़ुशि थियो आहे। चाहे हे कंहिंजो फ़रमान आहे? हे अल्लाह जे नबी जो फ़रमान आहे। अल्लाह जे नबी जे फ़रमान ते हलंदो कामयाबी ॾिसंदो, न त ज़िलत जेकी आहे तव्हांजे मुक़दर थींदी। ज़िलत, हा, इस्लाम जेको आहे, इस्लाम पहुचाइण वारा इब्तिदा वारा इहे साहब आहिनि। अल्लाह जो कसम आहे, इन साहब ने अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफ़त, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिलाफ़त, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिलाफ़त, हज़रत अली साईं जी खिलाफ़त, इन जी खिलाफ़त में इस्लाम पूरी कंट्रियुनि जे अंदरि फैलिजी वियो। तव्हां हिन टाइम मुस्लमान आहियो इन साहबनि जे ज़रिए सां। दावा सां ॻाल्हि थो कयां, कंहिंमें हिमत आहे त ग़लति हिनखे साबित करे ॾेखारी। तव्हां हिते मस्जिद में वेठा आहियो, जेकॾहिं अगरि इहे साहबा ॿाहिरि न निकिरनि हा, रसूल जे दीन खे खणी करे ॿाहिरि न निकिरनि हा, रसूल कोशिशि न करे हा, मंदरनि में वेठा हुजूं हा सभु हिते, हा, ॿिए कंहिं मज़हब सां अटे जुजूं हा, हे साहबा निकिता, हे नबी जे फ़िकिर खे, नबी जी कोशिशि खे, नबी जी तालीम खे साहबा खणी करे निकिता। तव्हां सिंध वारा मुस्लमान आहियो। जेकॾहिं पंहिंजी हिस्ट्री पोइ ते ॾिसंदव, 100 साल पोइ ते सिंध जे अंदरि ज़िमी माण्हू आहिनि, वाणिया माण्हू हिते रहनि पिया। इस्लाम जी फ़िज़ा सां सिंध बाद में रोशन थियो आहे। इन जे पोयां साहबा जी कोशिशि आहे, फ़िकिर आहे। ऐं उन्ही साहबनि खे ए ज़ालिमो बदमाशो तव्हां चओ था ईमान वारा न हुया, तव्हां चओ था इहे साहबा दुरुस्त न हुया, मेंबर ते वेठा हुया, ज़ोरी जेको आहे हुकूमत संभालियूं, हे पब्लिक खे बेवकूफ़ बनायो था तव्हां। इहो ई तव्हां खां सिर्फ़ु सुवालु आहे, जेकॾहिं इहे सभु मरला तव्हांजे कोल जे मुताबिक़ थिया, हज़रत अली साईं ख़ामोश छो रहियो? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 12 साल जी खिलाफ़त छो ख़ामोश रहियो? अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफ़त 2.5 साल छो ख़ामोश रहियो? उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिलाफ़त ख़ामोश हज़रत अली साईं छो रहियो? हज़रत अली साईं, अल्लाह जो कसम, हज़रत अली साईं खे नज़र आयो त इहे जेके बि तरीक़े खे इस्तेमालु कनि था, इहो हक़ आहे, इहो हक़ आहे। हज़रत अली साईं ताईद करे, हज़रत अली साईं पोयां नमाज़ूं पढ़ियूं, इक़्तिदा कई, अबू बकर जे हथ ते हथु रखे करे मस्जिद नबवी जे अंदरि बैत कई। अबू बकर सिद्दीक़ जे बारे में रसूल फ़िलाणा फ़ज़ल बयानु कया आहिनि। कंहिं ॿुधायो? हज़रत अली साईं, साहबा जी मजलिस जे अंदरि। त उम्मत खे धोखो न ॾियो, पब्लिक खे धोखो न ॾियो, पब्लिक खे गुमराह न कयो, तव्हां ख़ुदि गुमराह आहियो, हेठि मुस्लमाननि खे गुमराह न कयो। लास्ट में हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त अॼु असांजी इन मस्जिद खां फ़लस्तीन जे बारे में रैली निकिरंदी, उन जे अंदरि तमामु मुस्लमान शिरकत कनि। हे सर मुजीब रहमान जो पंहिंजो कमु न आहे, ज़ाती तव्हांखे फंडिंग जे लाइ इलाज न पियो कयां, तव्हांखे ईअं न पियो चवां त मुजीब रहमान जो को मसइलो आहे थाणे ते हलो,
जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, ईमान आहे, क़ुरान जे मथां ईमान आहे, त पोइ नमाज़ खां बाद में तमामु सादी फ़र्ज़ नमाज़ खां बाद में 10 मिंट सिर्फ़ु जेको आहे फ़लस्तीन जे लाइ ॿाहिरि मैदान ते निकिरो, कम से कम इहो करे सघो था, नथा करे सघो? नबी फरमायो त मुस्लमान हिकु जिस्म जे मानींदा, मोमिन हिकु जिस्म जे मानींदा। अगरि कंहिं बि मोमिन खे काथे तकलीफ़ पहुचे, अगरि तव्हां मुस्लमान आहियो, अगरि तव्हां मोमिन आहियो, तव्हां चओ इहा तकलीफ़ गज़ा जे अंदरि फ़लस्तीन जे ॿारनि सां न थी आहे, बल्कि मुजीब रहमान सम्झे मुंहिंजे ॿारनि सां इहा तकलीफ़ थी आहे। जेकॾहिं मां मोमिन आहियां, जेकॾहिं मां मुस्लमान आहियां, त मुस्लमान हिकु जिस्म जे मानींदा। कहिड़ी बि असां कंट्री जे अंदरि, हालांकि फ़लस्तीन वारा अरब, फ़लस्तीन वारा अरब, असां सिंधी, सिंधियुनि जे अंदरि असांजो मुख़्तलिफ़ ज़ात, मुख़्तलिफ़ क़ौम, छाजे करे असां बेताब थियूं था? अल्लाह जो कसम हिकिड़ी रिश्तेदारी मारे थी, हिकिड़ी रिश्तेदारी असांखे रोअण ॾिए थी। उहा रिश्तेदारी ए इंसानो कहिड़ी आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारी रिश्तेदारी आहे। बसि अरबनि सां असांजी इहा रिश्तेदारी आहे। दुनिया जो को कहिड़े बि क़िस्म जो को इंसानु हुजे, जेकॾहिं चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, केतिरो बि हक़ीर आहे, मुजीब रहमान उनखे पंहिंजे सीने सां लॻाईंदो। छाजे करे? मुस्लमान आहे। त इन जे लाइ असां एतमाम साथियुनि जो कयो आहे त इनशा अल्लाह तमामु साथी सिर्फ़ु 10 मिंट निकिरणु, मां सम्झां थो का वॾी ॻाल्हि न आहे। को पैसो असांखां नथो घुरियो वञे, को तव्हांजे मथां हिन टाइम इहो न त हिन टाइम असां गॾु जिहाद में हलो, हथियार खणो, इहो कमु बि असांखां वॾो ॾुखियो आहे, इंतिहाई ॾुखियो आहे। जेको मुस्लमान नमाज़ खे 5 वक़्त न पढ़ी सघे, उनजे लाइ जिहाद मां सम्झां थो इंतिहाई मुश्किल आहे जिहाद। बाक़ी इन जे बारे में असांजा तमामु वॾा उलमा जेके मुफ़्ती तक़ी उस्मानी साहब, मौलाना फज़ल रहमान साहब, जेके बि असांजे पाकिस्तान जे अंदरि वॾा वॾा मसलकनि जा जेके उलमा आहिनि, उन कल्ह मीटिंग कई, प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनजे अंदरि लास्ट जे अंदरि इहा ई ॻाल्हि कयूं त हिन टाइम तमामु मुस्लमान ममालिक जे अंदरि तमामु मुस्लमान जे मथां जिहाद फ़र्ज़ु थी चुको आहे। ऐं जिहाद ईअं फ़र्ज़ु अगरि थियो, जिहाद अगरि फ़र्ज़ु थियो आहे, इन खे छॾणु इंतिहाई मुस्लमान गुनाहगार थींदा। जीअं नमाज़ खे छॾण में बंदो गुनाहगार थींदो, ऐं मुस्लमाननि जे मथां जिहाद फ़र्ज़ु थी चुको आहे। अगरि मुस्लमान इन खां मुंहुं मोड़ींदा, मुस्लमान गुनाहगार थींदा। त इनशा अल्लाह कहिड़ा कहिड़ा साथी 10 मिंट ताईं सिर्फ़ु मुस्लमान ताईं हलंदा? इनशा अल्लाह मुकमल हलंदो। फ़र्ज़ नमाज़ खां बाद में फौरी तौरु हलंदासीं इनशा अल्लाह।